सलामकुम। जी तो दोस्तों अॼु वरी हिकु नई वीडियो सां गॾु हाज़िर थिया आहियूं। त दोस्तों ॻाल्हि हीअं त जेके सन जेके विया हुया जेका सालगिरह हुई साईं जी एम सईद जी, उते क़ौमी कारकुन ते जेके गोलियूं हलाई हुयूं पुलिस ऐं जेका रेंजर्स, तो केॾो ज़ुल्म करे छॾियऊं। असां सिंधियुनि खे बि गॾु थियणु हिननि को बर्दाश्त कोन थो थिए पी वारनि मां। छो जो पी जी हुकूमत आहे न, वज़ीर आला त पी जो ई आहे न, त उन्हनि को इहो बर्दाश्त कोन थो थिए। पाण वञी धरणा हयूं त असां को एतिरा कयो न थिए, जो असां सिंधी पाण में जो गॾु था थियूं त हुननि को इहो बर्दाश्त थिए कोन थो। त दोस्तो पोइ असां सिंधी क़ौम अलाए छो ऐं असां जेको निंड पई आहे, जेका असां सिंधी क़ौम हाणे बि तव्हां ॾिसो त खेरपुर सॼी ॿोड़ाए छॾियऊं, पोइ बि वोट पी खे कयूं। ओॾी महिल रोडनि ते बि जेको हुननि खे गारियूं पिया ॾियनि, वरी वोट उन्हनि कयूं। घेर त कई मेहर वारनि जंहिं जेको पी खे जेको किराए विधो, जेको इहे जेको जवान जा पुट आहिनि, इहे ई जवान आहिनि जंहिं जेको मुक़ाबिलो कयो। ॾिठो त बुर्ले साहिब खे जेको पुलिस जेको ॿधी वई, जेको इहो हाणे हुननि को बर्दाश्त न थी सघियो। जेको बल्दियाती इलेक्शन में जेको चढ़ियो त बि उन्हनि खे वरी बि माना खिया था वञनि त छाकाणि चढ़ियो ऐं छो बीठो इलेक्शन में। त दोस्तो ॻाल्हि ईअं ई आहे, जेको हिन जेके कॉम्प्रस असांजे सिंधी जेके आहिनि जंहिंजे मथां गोलियूं हलियूं आहिनि, सो तव्हां जेका बि अवाम आहे सिंध जी, सभई निकिरो, धरणा हणो, उन्हनि हिसाबु वठो। इन्हनि को हिसाबु ॾियणो पवंदो। जंहिं जेको कॉम्प्रस जे मथां गोलियूं हलायूं आहिनि ऐं जेको शहीद थियो आहे, सो ॻाल्हि इहा ई आहे। हाणे हिमत कयो, जॾहिं बि तव्हांजे मथां को ॾुखियो टाइम ईंदो आहे सिंध जे मथां, इहे कॉम्प्रस ते ई उथंदा आहिनि, उहे रोडनि ते हूंदा आहिनि। इन गर्मी में, इन जेको सर्दी में इहे रोडनि जे मथां बीठा हूंदा आहिनि। पाणी जी खोड़ थिए थी, केरु थो बीहे रोडनि ते, इहे कॉम्प्रस ते बीहंदा आहिनि। ऐं मां तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए थो छॾियां त ख़ुदा जो कसम आहे, कॉम्प्रस ते जेके आहिनि इन्हनि में 80 खां 80% जेके आहिनि कॉम्प्रस, उन्हनि खे ज़मीन बि कान्हे का, उन्हनि खे एकड़ ज़मीन ई बि कोन्हे को। भई 20% हाणे उन्हनि खे थी सघे हुजे एकड़, 2 एकड़ या 5 एकड़, भई 80% खे जेको ज़मीन ई कान्हे का। पोइ बि पाणी जे लाइ छो धरणा हणंदा आहिनि? तव्हां मिसकिननि जे लाइ, जेको असांजे क़ौम जे ग़रीब आहिनि, मिसकिन आहिनि, हारी आहिनि, उन्हनि जे करे उहो धरणा हणंदा आहिनि। पोइ धरणनि में तव्हां रेस वॾेरनि खे वठी वञी विहारियो रोड ते, ख़बर पवे न, जेके भोतार उन्हनि खे विहारियो न। जेके तव्हांजे चङा आहिनि, जेके जंहिंजे तव्हां इहो हार पो था कयो, उन्हनि खे चओ न हलो रोड ते विहो न, हली धरणो हणो न, उहे कॾहिं बि न हलंदा उन जो। इहो ई जेको फ़िक्रु हूंदो आहे सिर्फ़ु हिननि खे, जे कॉम्प्रस जेके आहिनि असांजा जेके क़ौमी कारकुन आहिनि, उहे छो पोइ कहिड़ी बि पार्टी में हुजनि, पर क़ौमी कारकुन जेके आहिनि उन्हनि खे इहो फ़िक्रु हूंदो आहे। जेको पाणी असांजी सिंध खे नथा ॾियनि, उन लाइ उहे उथंदा आहिनि। महांगाई थींदी आहे त बि केरु उथंदो आहे? क़ौमी कारकुन उथंदा आहिनि। जो ॿियो को मसइलो अहिड़ो थींदो त क़ौमी कारकुन उथंदा आहिनि। जेके इहे जेके वाक़िया थींदा आहिनि, जेके इहे पीपल्स पार्टी वारा ज़ुल्म कंदा आहिनि माण्हू सां, त धरणनि में केरु पछंदो आहे? साईं ज़ैन शाह पछंदो आहे उते, ऐं क़ौमी कारकुन पछंदा आहिनि उते। उहे केस दाख़िल कराईंदा आहिनि। कराची में जेको वाक़ियो थिए थो, केरु पछंदो आहे? साईं ज़ैन शाह उते ई पछंदो आहे, जेको क़ौमी कारकुन पछंदा आहिनि उते। त तव्हां जेको उन्हनि खे पोइ बि वोट तव्हां नथा कयो, तव्हां उहे हॾ ॾोखी तव्हांजा उहे आहिनि, उन्हनि खे वोट नथा कयो, ऐं जेके तव्हांजा दुश्मन आहिनि पोइ बि माना वोट उनखे ई आहे। हाणे तव्हांखे केरु माना सम्झाए, कहिड़ी तव्हांखे हिदायत कजे? जेको ॻाल्हि इहा ई आहे त चवंदा आहिनि त सिगरेट जे मथां लिखियलु बि आहे त कैंसर थींदो, पोइ बि माण्हू पीअंदा आहिनि। जंहिं शइ में नुक़सानु पवंदो आहे माण्हू अक्सर वरी ओॾे ई भॼंदा आहिनि, फ़ाइदे ॾे केरु बि न आहे वींदो। त दोस्तो ॻाल्हि ईअं ई आहे त क़ुर शरीफ़ जे 14 सिपारे में इहो वाज़ थियलु आहे, जेसीं ताणी तव्हां पंहिंजी तक़दीर पाण जेको मटाइण जी कोशिशि न कंदव, तव्हांजी तक़दीर अलाह साईं चओ त मां न मटाईंदुसि तव्हांजी तक़दीर। अलाह पाण चयो जेसि ताणी तव्हां पंहिंजी तक़दीर पाण मटाइण जी कोशिशि न कंदव, त मां बि तव्हांजी तक़दीर जेको न मटाईंदुसि, जेको क़ुर शरीफ़ 14 सिपारे में आहे। सो दोस्तो ॻाल्हि ईअं ई आहे त ॿियो ॻाल्हि वरी क़ुर शरीफ़ में लिखियलु आहे त जेकर जेका ज़ालिम क़ौम हूंदी उन मथां ज़ालिम हुकुमरान जेको हूंदो, त उहा ई ॻाल्हि आहे। ज़ालिम हुकुमरान आहिनि, असांजी क़ौम बि ज़ालिम थी वई आहे। जो माना तव्हां जेको चओ था भली ज़ुल्म इहो हुजे, तव्हां जेसि ताईं पंहिंजी तक़दीर पाण न मटाईंदो त अलाह तव्हांजी तक़दीर कोन मटाईंदो। तव्हां हिते ईअं ई हूंदव, ईअं ई सूरनि में हूंदव, ईअं ई पंहिंजी बोडियूं ईंदव हर साल। त दोस्तो ॻाल्हि इहा ई आहे, पंहिंजी हिमत कयो, हिन क़ौमी कारकुन जो साथ ॾियो, जेको हाणे सुम्ही निंड न कयो, क़ौमी कारकुन जो साथ ॾियो। हिन रोडनि ते हुननि सां गॾिजी वेही धरणा हणो, ऐं जेको इलेक्शनूं जेके अचनि थियूं इन्हनि में बि क़ौमी कारकुन जो साथ ॾियो, उन्हनि खे वोट कयो। पी खे जेको 50 साल खां वोट कंदा था चओ, तव्हांखे छा मिलियो उन खां? उन में कुझु तव्हांखे मिलियो आहे? पी वारनि चयो त रोटी कपिड़ा मकान, हाणे रोटी कपिड़ा मकान यानी की जेका मानी हुई उहा तव्हां हुननि फुरे छॾी। जो अटो हेॾो वॾो महांगो थी वियो, तव्हां काॾो हाणे वठंदव जेको अटो?
जेको ॾिसो था नेट ते ॾिसो था पिया माण्हू बुख पिया था मरनि। ऐं ॿी ॻाल्हि चयो त मकान यानी घर बि तव्हांखे उहो ड्राए छॾियो बोर्ड जो हलूं तव्हांजे घर बि तव्हांखे ड्राए ॾिनऊं हुननि पंहिंजी ॻाल्हि उहा पूरी करे छॾी। ऐं चयूं कपिड़ा त कपिड़ो त तव्हां वठी कोन सघंदव हाणे छो जो हुननि बोर्ड हाणे तव्हां फसल ई ॿोड़ाए छॾिया तव्हां काॾों हाणे जेको त कपिड़ो वठंदव। हाणे असां ॾिसूं त कपिड़ा माण्हू केरु थो वठे काॾों माण्हू वठंदा कपिड़ा पंहिंजो पेट पालीनि घर ठहिराइनि या कपिड़ा वठनि। त दोस्तो जेका ॻाल्हि हो कनि था उहा ई ॻाल्हि पंहिंजी पूरी था करे तव्हांखे ॾेखारनि पर सिंधी क़ौम सम्झंदी कान्हे का त उन्हनि खे जेको अकुलु घटि हूंदो आहे। जीअं हिकिड़े पंजाबी चयो हो न त सिंधी जो पहिरियों अकुलु मूंखे न अचे भई पोयों अकुलु जेको सिंधी जो आहे इहो मूंखे अचे उहो वॾे कम जो आहे पोयों अकुलु। त असांखे अकुलु हाणे जॾहिं अचे पोयों अकुलु हाणे त पहिरियों अकुलु आहे इहो जेको त वरी बि मोटी उन्हनि खे पैदा वोट कयूं जेके जाली आहिनि जेके सो जाली सियासी जेके जमायतूं आहिनि उन्हनि खे वोट पैदा कयूं जेको जाली मुलनि खे पैदा वोट कयूं। असांजो कमु इहो ई रहियो आहे। नवाज़ शरीफ़ ऐं पीपल्स पार्टी इन्हनि गॾिजी पे यकी खाधो आहे 5 साल हो न हो हुन जे मथां पए पियो न हो हुन जे मथां पए पियो। जॾहिं इमरान ख़ान जो आयो त हिननि खे जेको त हलचल मची वई हिननि में हिन चवणु टियों जेको आयो इहो असांजा पोल पधरा कंदो हिन अवाम खे ॿुधाईंदो त उहो हिन खां बर्दाश्त न पियो थी सघे न। हाणे तव्हां ॾिसो था तव्हांजे अखियुनि जे अॻियां हुआ न तव्हां ॾिसो था पाण छॾींदा हुनखे 5 साल पूरा करे हिन जा पोल कीअं पधरा कया जेको इमरान ख़ान जे पधरा कया हूअं कीअं ख़बर हुई छा केतिरो हिननि करप्शन कयो आहे। अरबे रुपया हिन जे अकाउंट में पिया आहिनि इहे कान आया अरबे रुपया। त दोस्तो ॻाल्हि ईअं ई आहे त जेके हिन जा पोल पधरा कंदा हे उन्हनि खे छॾींदा कोन। त उहो ॻाल्हि ईअं हाणे पंहिंजी बसि पाण कयो जेको त वाणियनि वांगुरु जेको त पुतनि जी पूॼा कंदा आहिनि वाणिया त ॿाहूं ॿधी बीह रहंदा आहिनि। हाणे तव्हां जेको त रसनि वॾनि भोतारे अॻियूं ॿाहूं ॿधी न बीह रहो जेको त वाणिया त जेको त हुन जाने मोचड़ा खाईंदा पर तव्हां त हिन जाने मोचड़ा था खाओ त हुन जाने मोचड़ा खाईंदव छो तव्हां बि पूॼा था कयो न जेको ॿाहूं ॿधे बीठा हो वॾेरनि रसनि जे अॻियां। त दोस्तो जेको तो इहा पंहिंजी हिमत कयो हाणे हिमत कयो जेको त जदोजहद पंहिंजी जारी रखो जेको इहा पंहिंजो हक़ जे लाइ जंग कयो हक़ जे लाइ तव्हां जंग कयो इहो अलाह साईं क़ुर शरीफ़ में चयो आहे तव्हां पंहिंजो हक़ तव्हांखे नथो मिले तव्हां विड़ी पंहिंजो हक़ु वठो इहो जाइज़ आहे तव्हां विड़ी पंहिंजो हक़ु वठो। त दोस्तो हाणे हिमत कयो जेके बि आयो जे क़ौम परस्तनि जो साथ ॾियो पंहिंजे हक़नि जे लाइ पंहिंजे जेको त मुस्तक़बिल जे लाइ पंहिंजी हाणे जदोजहद कयो। त दोस्तो वीडियो वॾी थींदी वञे तव्हां दोस्तनि जी महिरबानी पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो ऐं असांजो फेसबुक अथव उनखे फॉलो कजो यूट्यूब चैनल अथव। त दोस्तो तव्हांजी महिरबानी।